ईअं सॼो ॾींहुं कम में लॻी पई आहे। हाँ मासी, मां ई त घर जो कमु कंदमि न। मासी, तो बि को बूटो कोन ॿारियो। शाबस अथई अम्मा, वॾी शाबस अथई। माण्हू अचण शर्त पाणी जो चांहि जो पुछंदो आहे, तूं बसि मिड़ई हे मयारुनि जा सटका लायो बीठी आहीं। हा, कहिड़ो कमु तो मूंखे चयो जेको मूं नाहे कयो? मासी, हाणे मां रोज़ रोज़ कुंवारी छोकिरी तोखे वेही चवां, मूंखे त शर्म तो अचे। कमु कमु कहिड़ो कमु तो चयो? अरे हा हा, या मां मूंखे यादि आहे ऐं मूंखे ॾाढी फिक्र लॻी पई आहे। मुसाले सां ॻाल्हायो आहे, उनखे चयो थोमांसि त हाणे छोकिरियो हथां वञे ई पई। मासी, शादी भी उमिरि सां हूंदी आहे। जे हीअ उमिरि निकिरी वई त पोइ शादी कहिड़े कम जी? हा मां बराबर शादी भी उमिरि सां ठहे थी। एॾी ॾाघची थी अञा तुंहिंजी शादी नथा करनि, मैं फिक्र ई कोन अथन। आउं तॻे खे चवां थी तुंहिंजी शादी गोहर सां कराए हाणे। हा मासी, गोहर जी शादी त मूंसां ई थींदी। बस रुगो हिन महीने में न इहो शादीअ वारो धमाको कराए छॾ, तोखे 5000 रोक ॾींदसि। ऐं सदको वञा शम्मा, 5000 के हेॾा होॾा थोड़ा ई थींदा, मूंखे मिलंदा, ज़रूर मिलंदा। पर अम्मा पैसनि जी मूंखे फिक्र कान्हे। आउं चवां थी रुगो तुंहिंजी शादी ते हाय अल्लाह साईं, ओ दिल वारनि खे दिल वारा ई मिलनि। हा मिलंदा, छो न मिलंदा। त पोइ मासी, हाणे देर सफ़ा बि न कर। अम्मा देर कोन कंदसि, पर अम्मा अॼु तो वटि कम सां बि आई आहियां। घर में अटो सफ़ा कोन्हे अम्मा। हाणे मूं ॾिठो एतिरो अटो कोन्हे जो हिकिड़ी मानी पचायां। अम्मा जेकॾहिं हुजे नहीं न अॻुवाट मूंखे 1000 ॾे, हा भलाई थींदई। हा मासी, मूं वटि न 1200 रुपया पिया आहिनि। 1000 तोखे थी ॾियां, 200 मां थी रखां। ऐं इहो ॿुधाए, चांहि पीअंदीअ? न अम्मा न, चांहि जी पती बि वठो वेंदसि, वञी घरां पींदसि। तूं रुगो जल्दी तकड़ी थी खणी अच। हा बस पोइ मां खणी थी अचां। 1200 रुपया ये हज़ारनि जा नोट तो मां आऊं कढंदसि। शादी थे न थे वञी धूड़ पा। जल्दी अच अम्मा, जल्दी अच, अटो वठणो आहे, थम खंड पती वठणी अथमि, जल्दी अच। ने कुत्ती वसा न मां वेठो सलाह ॾियनि त बाबा पंहिंजो हक़ु खसियो ये रिगाली वाला के रुकी विदा कर ये रेणो का की फटा है ए ची पे न त पोइ ख़बर पवंदा त तॻियो वाकई सही चन हरू भरू चई बात में जाए अॼो को ॾे करे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।